नाज़िन खैरपुर मेडिकल कॉलेज रजिस्ट्रेशन न थियण ऐं ॿियूं सहूलियतूं न मिलण ख़िलाफ़ प्रोफेसरनि, डॉक्टरनि ऐं शागिर्दियाणियुनि सिविल अस्पताल जी ओपीडी जो बाइकाट करे धरणो हयो। ॾिसूं था वकार मंगी जी ही रिपोर्ट। जी डॉक्टर जैसे मसीहा सजो वेंदो है 8 ॾींहं अॼु खैरपुर जा डॉक्टर मसीहा जेके आहिनि खैरपुर जे मुख़्तलिफ़ रोडनि ते पंहिंजा मुतालबात खणी जेको आहे एहतिजाज करिया आहिनि। हिन वक़्त ताईं सिंध हुकूमत खे होश न आयो आहे त हुननि जा मुतालबा मञा वञनि। हुननि एहतिजाजी मुज़ाहिरो कया। क़ौम जूं जेके डॉक्टराणियूं क़ौम जूं जेके धीअरूं आहिनि उहे अॼु रोडनि ते आहिनि, पर सिंध हुकूमत खे हिन वक़्त ताईं होश न आयो आहे जो हुनजा मुतालबा तस्लीम कया आहिनि। हिन वक़्त असां कुझु डॉक्टर कुझु शागिर्दियाणियूं मौजूदु आहिनि, हुननि सां ॻाल्हि ॿोल कंदा त हुननि जा छा मुतालबा आहिनि, हुननि जा सिंध हुकूमत आख़िर मुतालबा तस्लीम छो नथी करे। असांजा मुतालबा सिंपल आहिनि। असांखे अॼु 9 ॾींहं रोडनि ते आहियूं, डॉक्टर, शागिर्द, PMA, सिविल सोसाइटी जा सभु माण्हू। असांजा मुतालबा इहे आहिनि त खैरपुर मेडिकल कॉलेज सिंध गवर्नमेंट ठाहियो आहे। सिंध गवर्नमेंट हिन खे 2012 डिसंबर में एस्टेब्लिश कयो आहे। हिन लाइ 90 एकड़ ज़मीन अलाट कई वई आहे। हिन लाइ करोड़े रुपयनि जी बजट अलाट कई वई आहे। DSU हॉस्पिटल ठाहियो वियो आहे। तव्हांजे साम्हूं एॾी वॾी बिल्डिंग ठाहियो वियो आहे। हिननि 500 ॿारनि खे शागिर्दनि खे हिते दाख़िल कयो वियो आहे। जेको 2018 जो प्रॉस्पेक्टस आहे उन में बि असांजे खैरपुर मेडिकल कॉलेज जो नालो आहे। इन सॼे प्रोसेस खां पोइ सिंध हुकूमत असांखे नज़रअंदाज छो थी करे। जी असांजा मुतालबा जेको आम आहिनि, एॾा वधीक मुतालबा न आहिनि। असांजी जेको आहे बेसिक रिक्वायरमेंट्स असांजी पूरियूं न कयूं आहिनि, उहे पूरियूं कयूं वञनि। असांजा प्रोफेसर्स जेके जिन जी कमी आहे उन्हनि जी खोट पूरी कई वञे ऐं रेगुलराइज़ेशन जेको आहे प्रोफेसर्स जी रहियल आहे उहा पूरी कई वञे। मां सिंध गवर्नमेंट खे इहो चवणु थी चाहियां त ख़ुदा हायर अथॉरिटीज़ इन जो नोटिस वठो ऐं जल्द खां जल्द असांजा मसइला हल कयो। जेको आहे तव्हां बिलावल भुट्टो साहब खे मां चवणु चाहींदमि त ॿियनि कॉलेजिस में, ॿियनि जेको आहे शहरनि में कॉलेजिस जी जेको आहे ख़ुशख़बरी ॾियण खां पहिरियां जेके पहिरियों वारियूं ठहियल आहिनि कॉलेजिस, उन्हनि जे लाइ उन्हनि ते नज़रसानी कई वञे। असांजा मुतालबा तव्हां सही तरह सां ॿुधी चुका आहियो। असां जूं हाणे जेके बि डिमांड्स आहिनि, असां वज़ीर खां जेके हेल्थ मिनिस्टर आहे उन्हनि खे असां इहा ई इल्तिजा करे सघूं था त असांजे हर मुतालबनि ते नज़र विझी वञे। असांजी जेके बि डिमांड्स आहिनि पूरियूं कयूं वञनि। असां पंहिंजा क्लास छॾे करे हेॾे OPDs बंदि करे सभु डॉक्टर्स हिते अॼु रोडनि ते निकिता आहिनि। अॼु रोडनि ते वेठा आहिनि। वी आर द क्रीम ऑफ द नेशन, वी आर द प्राइड ऑफ द नेशन। जी बिल्कुलु तव्हां शागिर्दनि जूं ऐं डॉक्टरनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। जिन जो चवणु आहे त फौरी तौर ते नोटिस वठी असांजा जेके जाइज़ मुतालबा आहिनि उहे तस्लीम कया वञनि। जी